जी त नाज़रीन जेकब न्यूज़ सथ ऐं सिंधी मीडिया पारां जेके ऐलान थियल सकाफ़ती दिहाड़े के गड़ियसन वासिन भरपूर मोट ॾियण जो सिलसिलो शुरू किया है। पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ पारां जेको सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद किया पियो वञे उन हवाले से अचो तो हिते मौजूद शागिर्दनि ऐं उस्तादनि इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल था कनि तो वधीक उन्हनि जो छा चवण आहे। प्रोग्राम हुयो सकाफ़ती मल्हाइण भी भलो अमल थियण खपे, इन सां ख़बर पए थी असांखे पंहिंजी सकाफ़त जी। लेकिन इहो सकाफ़ती दिहाड़े सां गॾोगॾु हिते जेको स्कूल इंतज़ामिया फंक्शन करायो आहे इहो भी तमामु बहितरीनु असांखे ॾाढो पसंदि आयो। इन इदारे खे या अहिड़े इदारनि खे फ़रोग़ मिलणु खपे और लिटरेसी रेट बहितर थियणु खपे। 6 दिसंबर जे सकाफ़ती ऐलान ॾींहं जे मल्हाइण सकाफ़ती ॾींहं जे मल्हाइण जे ऐलान खां बाद में सिंधी मीडिया तरफ़ां ही जेको कोशिश कई पई वञे पंहिंजे सकाफ़त खे उजागर करण जे लाइ बिल्कुलु इहो साराह जोॻो अमल आहे। इन सिलसिले में अॼु ही पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ इंतज़ामिया तरफ़ां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ अॼु ही प्रोग्राम हिते रिथे वियो आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं जेकब न्यूज़ वारनि जा जंहिं अची हिन प्रोग्राम खे कवरेज ॾिनो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कई। इंशाअल्लाह तमामु बहितरीनु अमल आहे। हीअ एक्टिविटी मां ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थियो आहियां। अहिड़े जेके आहिनि एक्टिविटियूं असांजे हिन बैकवर्ड इलाइक़े में थींदा त जेको आहे सिंध जो सकाफ़त हमेशह इहो ज़िंदा रहंदो। जीअं तव्हां ख़बर आहे 5000 साल पुराणो जेको आहे सकाफ़त असां चवंदा अचूं था पिया कि सिंध जेको आहे 5000 साल पुराणो आहे। उहो छाजे करे पुराणो आहे, उहो उन सकाफ़त मां असांखे हिन दौर में बि उहो पुराणियूं सकाफ़त शयूं मिलनि थियूं जेको सकाफ़त जे करे ई क़ौम ई ज़िंदा हूंदो आहे। हमेशह ई जेको आहे जंहिं क़ौम में सकाफ़त ज़िंदा आहे उहो क़ौम ई ज़िंदा आहे। पूरे सिंध जी गड़ियसन में तमामु वॾे पैमाने ते हिकिड़ो प्रोग्राम थी वियो आहे सकाफ़त जे हवाले सां। सॼे इंतज़ामिया खे मुबारकबाद थो ॾियां ऐं जेकब न्यूज़ जे पारां उनजे नारे हेठि जेको प्रोग्राम हलायो वेंदो तो इंतिहाई सुठो सवड़ आहे, सुठो क़दम आहे। मां तव्हांजे तर्फ़ सां जेकब न्यूज़ जेके बि टीम आहे उन सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो। हीअ हिकु असांजी तहज़ीब आहे जेके असां मल्हायूं था सदियुनि जी तहज़ीब आहे जेका ज़िंदा आहे पाईंदा आहे। जी बिल्कुलु तव्हां ॾिठो अॼु पाक सिंध पब्लिक स्कूल में जेका प्रोग्राम थी आहे सकाफ़ती प्रोग्राम तव्हां ॾिठो आहे ॿारनि में कहिड़े शौर जेके हुई सिंधी टोपी अजरक पाए करे जेके तयारी में आया तव्हां पाण ॾिठो प्रोमोट कहिड़े तकरीरनि वग़ैरह जो नज़म वग़ैरह तव्हां थिया सम्झंदा आहिनि। असां 6 दिसंबर जे लाइ बि असां ईअं तयारी कंदासीं इंशाअल्लाह। हर साल जी अॻ में बि असां हर साल जी तयारी कंदा आयासीं। हिन साल बि असां बिल्कुलु सुठी तरह तयारी कंदासीं। 6 दिसंबर बि असां मल्हाईंदासीं पंहिंजे शौर गौर सां। ठीकु आहे। जेकब न्यूज़ जो जंहिं असांखे फुल कवरेज ॾिनी असांजे प्रोग्राम लाइ पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ पारां इंतज़ामिया पारां जेको असांजी महफ़िल कयो आहे इहो तमामु ज़बरदस्त महफ़िल थियो आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं जेकब न्यूज़ जो जंहिं असांखे फुल कवरेज ॾिनी आहे। नाज़रीन अवी हिन सकाफ़ती प्रोग्राम में मौजूद उस्तादनि ऐं महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चयो सिंधी मीडिया जेके आहे त सिंध जे सकाफ़त जे हवाले सां जेके 6 दिसंबर ते ऐलान कयो आहे उहो बहितरीनु ऐलान आहे। हिननि उन्हनि जी ऐलान जी हिमायत कयो आहे ऐं 6 दिसंबर जेको आहे त सकाफ़ती ईद जेके आहे त क़ौमी ईद जीअं मल्हाईंदासीं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो जेकब न्यूज़ गड़ियसन।